नज़र के खैर हो जे अलाए कंजे झुगे जे मथों टांडा रखी आयो हलड़े ये आन तॾहिं बि मुसीबत जे न आन तॾहिं बि मुसीबत ओ खरा तूं सुधरण जी न तने तो चवंदी आहे न बाबा त मूंखे हाणे ॾींदो कर त को टुकुर बि ॾियांव बाक़ी हाणे अम्मा खे ॾींदो त पोइ त मञींदे ई कोन आहीं सची अम्मा ख़बर नथी पवे हाकिम खान ख़बर नथी पवे त इहो मुजीब कहिड़े ॿिर में वञी लिकियो आहे करमगान मूंखे त तो में वॾियूं उमेदूं पर यार तो अञा ताईं को ॿारनि ॿारियो ई कोन्हे हाकिम खान मां सम्झां थो त मुंहिंजे हर क़दम जी ॼाण इंस्पेक्टर सिकंदर खान उन्हनि ताईं पहुचाए थो ऐं मुंहिंजे पहुचण खां पहिरियां हू पंहिंजो बंदोबस्तु करे था छॾनि ॿिया कम तूं जॾहिं बि करें पर हिकु कम तोखे हर हाल में करणो पवंदो ॻाल्हि कयो मूंखे इन कम लाइ नफ़री कोन मिलंदी इहो कम मूंखां वधीक सिकंदर कंदो तोखे नफ़री वठी ॾियणु मुंहिंजो कमु आहे पर जंहिं इन ॻाल्हि जी सिकंदर खे ख़बर पई त इहो कमु कॾहिं बि कोन थींदो ठीकु आहे हाकिम खान तव्हां डीएसपी साहब सां ॻाल्हाए छॾियो मां इन कम लाइ तयारु रहंदो तव्हांजे लाइ डीएसपी खे राज़ी करणु इहा मुंहिंजी ज़िमेवारी आहे हूअं बि मां हिते ट्रांसफर कराए आयो आहियां पर मूंखे अॼु ताईं चार्ज नथी ॾिनी वञे सुभाणे सां ई तोखे चार्ज मिली वेंदी इहो मुंहिंजो ज़िमो आहे पर जेकॾहिं इहो कमु न थियो न पोइ तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती बि फिटी वेंदी त पोइ ॾिसजांइ तमाशो त मां कीअं तो हिते टांडा ॿारियां टांडा ऐं इहा ॻाल्हि ॿुधी छॾ त सभ खां वधीक टांडा मूंसां ऐं उनजे पुटु कमाल खे ॾियणा मूंखे हिते आणण में वॾो हथु वारिस खान जो आहे ऐं वारिस खान जा थोरा मां कॾहिं बि लाहे नथो सघां जंहिं वधि में वधि तव्हांजी पारत कई आहे इहे वारिस खान जो मूं मथां वॾी महिरबानी आहे मुंहिंजा कम थोरा जेके उलझियल आहिनि इहे मां सुलझाए वठां पोइ वारिस खान जी बाक़ाइदे दावत करणी ऐं महफ़िल में अहिड़ी मचाए बि जो वञी थींदा साईं मुंहिंजी सलाह आहे त सूबेदार सिकंदर जी राति दावत कयो सिकंदर कुझु पोयां पेर कया आहिनि कमाल खान उन जी दावत करणु ज़रूरी आहे पोइ हू असां लाइ कमु कंदो बाबा वॾो निमक आराम आहे वरी पेट भरिस त रिच कुते जी बच कंदो न त असल तूं न ते विढ़ंदो जुड़ियल तूं राति खाइण पीअण जो बंदोबस्तु कराए छॾ बाबा छेले लेटाइण में देर ई कोन लॻंदी ऐं हिकु ॿ बोतल बि खणी वठंदासीं पर पहिरियां पक त करे ॾिसो त ईंदो बि या न देर न आहे हींअर ई त पक करे वठोसि शाला कमाल खान हाँ सिकंदर ठीक हुकुम कयो कीअं यादि कयो अथव घणा ॾींहं थी विया तव्हांजी दावत असां त हर वक़्तु तव्हांजे लाइ हाज़िर आहियूं पर तव्हां ई विसारे छॾींदव त असां छा था करे सघूं तव्हां विसारण वारी शइ ई न आहियो सिकंदर खान जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ कॾहिं था दावत कयो राति हलिया अचो ईंदुसि पर हिकु शर्त ते हुकुम कयो कुझु पैसनि जी ज़रूरत आहे खोड़ पैसा कोई राति अचो था बिल्कुलु फ्री वेठो आहियां हींअर ई थो निकिरां असां पंहिंजी गाॾी मोकिलियूं न न कमाल खान न इहा तकलीफ़ न कयो असांखे इंतज़ारु वॾो को बोखड़ी आहे कमाल खान सियाणा चवंदा आहिनि त कुते खे जेसि ताईं हॾी न विझबी तेसि ताईं उहो वात बंदि न कंदो बाबा साईं वो अहिड़े कुते खे पूरो छो था कयो फिलहाल कम जी शइ आहे जॾहिं कम निकिरंदो त पोइ ॿुधाईंदासीं मूसा ख़ान जो कोरी हरते पेरा कारी हरते पेरा सिकंदर कारी हरते पेरा ॾाढो बुरो सब ख़बर पइजी चुकी आहे पीरला सब ख़बर पइजी चुकी आहे
मूं घणे चाहियो त नाहक फोन कंजो न कयां, घणेई मूं सब्र कयो, पर असांजे दोस्तनि जो त नाहक ई खून वयो आहे न। हाणे रत जी रांदि मां थो शुरू कयां। मां जेकॾहिं पंहिंजनि सभिनी दुश्मननि खे घरनि में बंदि न कयमि त मुंहिंजो नालो बि रुस्तम ख़ान आहे। रुस्तम पोइ इहो ॿुधाए त सभ खां अवल कंहिंजो शिकार बने? तूं वेह मूंसां गाॾी ते वेह। सभ खां पहिरियां इन कानूनी कुत्ते जो वाछो चिरियो आहे जंहिं मूंसां ख़ान जूं हॾियूं खाई खाई किथ भॻाइणु शुरू कई आहे। वेह वेह है सकता खान है रुस्तम दुश्मन हुआ। ठीक है तू हल अंदर, असां रुस्तम जी मेहमानी करे अचूं था। अचो मूंसां गॾु। पर मां बि ॾिसां त इहो शहर ताईं ज़िंदा कीअं थो पहुचे। हल पियो वठ, हल त कचे पके वारे जॻह ते हलिया पियो। ॾिसां त इहो कुत्तो शहर ताईं ज़िंदा पहुचे कीअं थो। इहा ख़बर साहब खे ॾियां। न न अञा हिकु चकर पकी जांच करे अचां त उते रहनि था या न रहनि था, पको रहनि था। जे इतफ़ाक़ न रहंदा हुजनि ऐं मुंहिंजी पहिरीं ख़बर कूड़ी निकिरी पई त पोइ मूं मथां एतबार कॾहिं बि कोन कंदा। इन करे पहिरियां पूरी जांच करणी पवंदी। ख़ैर हुजे जीअं ई कल्हाकू आयो आहे त इहो गुम जे टुॿीअ में लॻो पियो आहे। मुड़साल अलाए छा सोचे पियो, 4 पैसा छा खीसड़े में आया अथसि। हाणे त बस मग़ज़ ई ख़राब। काॾे काॾे इहा तयारी पकड़ी थी? अरे हिते ई आहियां, हिते कम हुजे त ॻाल्हि कर, बाक़ी रड़ियूं करे मथे में सूर न विझ। भले हाणे मुंहिंजो ॻाल्हाइण तुंहिंजे मथे में सूर थो विझे पियो। अरे खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, इहो कॾहिं खां वठी नाज़ुकड़ो नफ़ीसड़ो थियो आहे। मां त सुलह खां नाज़ुक ई नफ़ीसड़ो आहियां। अरे खानदानी माण्हू आहियूं, खानदानी। मां त तोसां शादी करे निधड़ कोन थी वियो आहे। भले 4 पैसा छा खीसे में आया अथई, हाणे कां बीठो मिठूअ वारी ॿोली ॿोले। अरे खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, तुंहिंजे नंढपण जी बि मूंखे ख़बर आहे। सॼी उमिरि खाधई बसर सां मानी भञी,
हाणे वरी हलियो आहे पाण खे रेस सॾाइण। हैड़ी अम्मा है असी मत खसी खबर ही नथी पवने त मुड़स सां ॻाल्हाइबो कीअं आहे। ओ खेरा माठ कर, खुदा के मन माठ कर। जा बुधा ते घणा जाए जो माठ कंदी आ। भले खीसे में हथ हणंदे त ॼण लिपूं थियूं पवनी पयूं। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, पुछे थो पियो त घणा पैसा ॾे। अड़े घर गुज़र जेतिरा पैसा ॾे त मां एतिरी ॼाड़ी न हणा। अरे मूंखे ख़बर आहे त तुंहिंजी ज़बान उन वक़्त ताईं बंदि कोन थींदी जेसि ताईं तोखे वात चटे लाइ 2 रुपया मिलंदा कोन। हा चई हा हे वठि 200 रुपया थी कर पंहिंजो वात चटियो ऐं मुंहिंजी पचर छॾ। अड़े खैरा जे सिर ॾे खैर हुजे, तोखां वधीक को ॿियो वात चटियो। केतिरो बि हुजां खेरा, खणी केतिरो बि हुजां, पर तोसां मुक़ाबिलो कोन करे सघंदुसि। अड़े खैरा जे सिर ॾे खैर हुजे, मथे ठोका ॾिसे पियो गिह में किरियल त उहा बि चूसे थो उछले पियो। अञा तूं मुंडे मयार करे। ॿुधायो न कचहरियूं जाम थियूं, हाणे मूंखे इजाज़त। न सिकंदर साहब न, हिन वक़्तु राति जो तोखे असां अकेलो नथा छॾे सघूं। मूंखे कुझु बि कोन थींदो मूसा खान, कुझु बि कोन थींदो। सिकंदर खान, रुस्तम हिन वक़्तु तव्हांजी वाट ते बारूद विछाई वेठो अथव। बहितर इन में तव्हां हिते राति आराम कयो। जेकर तव्हां हिते आराम करणु नथा चाहियो, वञणु चाहियो था त पोइ फोन करे पुलिस मोबाइल करायो। रुस्तम भुल में वार करे वेठो आहे कमाल खान, ॿीहर अहिड़ी ज़रूरत न कंदो। सिकंदर साहब, हिन वक़्तु राति आहे, उहो किथां बि कुते वारो चक हणी सघे थो। हाणे ज़िद छॾियो, हींअर हिते आराम कयो, सुबुह जो निकिरियो। जुड़ियल हुकुम कयो बाबा। जुड़ियल इहो सिकंदर साहब जो बिस्तर लॻाए छॾियो। बिस्तरो तयारु लॻो पियो आहे बाबा, रुगो साहब जे हलण जी देरि आहे। वञो सिकंदर साहब, हाणे वञी आराम कयो। हा सिकंदर साहब, सुबुह जो तव्हां सां असां पाण ॾिसी हलूं। छोरा जिते भी दिस जाई तो छड़ी जा न। तड़े पिणे का पैसा घुरा थी। हां अचे वट, अचे वट चंगो जो खणी निकस। अमा 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 मुके छा चई मुआ? हल्लू दे तुझे पुता। हा ओयो हां छा चई? जमते ता निकल जी का जे गजो पिए दी ने या चाहे ख्वाद कदी ख्वाद। अमा उप तू तो परे थी मुआ गुदड़ा हल। माथे का न पैसे का मत पैसे का। हां पेरे निकल जी का बता न ते ख्वाद करना हाथ मत चंपू रहा भाई। ए मत बोलू बाबा भुंगे जा पैसा तैयार करे रखा था। वडा बाबा पैसे सवे लठा रखे से घणा? वडा बाबा पूरे 8 लाख। दिल तो नहीं आखे ॾेऊं, पर पराई ओधर भी ॾेवणी है। खबर न थी पए तो खानू अचण में एडी देर छो कई आ? बाबा खानू को खौफ होसी, मता में को मारा न छोड़न, ई दे करे ही टाइम पे आसी को उधर। अरे बाबा असां माण्हू आहियूं मोहब्बती, चंद पैसनि जे करे दुश्मनी कोन विहाईंदासीं। वॾा बाबा पैसे मामूली कोन्ही न, 8 लख न, ॻाल्हि ॻाटे खां चढ़ हले। पर ज़िंदगीअ खां त वधीक न आहिनि, पैसा त वरी बि थी पवंदा। पर कंहिंजी ज़िंदगी हली वई, वो वापस सही पिया कनी वॾा बाबा, सही पिया कनी ओधर ते।
हलिया वे रईस मां हिते वेहण कोन आयो आहियां मूंखे पंहिंजी अमानत ॾियो त मां निकिरी वञा छो खानू मूं मथां एतबार घटि थी वियो अथई छा? ॻाल्हि एतबार जी नाहे रईस पैसा एतिरा त आहिनि जो भाव बि रंग मटाईंदे देरि न कंदो तव्हां त पोइ बि बस बस खानू बस अॼु तव्हां हिकु मोहबती माण्हूअ जे मथां शक पिया कयो। शक रईस न मां तव्हां वटि वेहां थो ॿुधायो त मूंखे हिते केतिरी देरि वेहणो आहे? बोलू वॾा बाबा वन बाबा खानू जे लाइ चांहि में ठाराया ऐं पैसा बि खाइनि सभु कुझु तयार आहे वॾा बाबा वो त शाबाश खानू सां धोखो कयो वियो आहे पुलिस जो छापो आहे जल्दी निकिरण जी कर दिलावर खान हिन वक़्तु तुंहिंजे हिन छॾियल कुतनि खे मोड़े वठां उन खां पोइ तोसां फलांत कबो ज़रूर कबो हा